सिंध जे अमर सूफ़ी रागी भगत कुंवर राम जी 83 वर्सी गंबड़ जे SST धाम में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वर्सी तकरीब जा तफ़सील ॿुधाए रहियो आहे, वीडियो लिंक ते मौजूद आहे। गंबड़ मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर किशोर कुमार। जी बिल्कुल, सॼे सिंध जी अॼु अमर किरदार भगत कंवर राम जी 83 वर्सी मल्हाए पई वञे। हिन वर्सी तकरीब में SST धाम में हिते शाइर ऐं अदीब ऐं उन सां गॾोगॾु हिंदू बिरादरी जा जेके अॻवान आहिनि उहे पिणु हिते मौजूदु आहिनि। अचो त हिते मौजूदु जेके शाइर अदीब ऐं हिंदू पंचायत जे जेके अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू अॼोके हिन ॾींहं ते छा मैसेज ॾींदा। 83 साल भगत अमरशद कंवरराम जी वर्सी जेका मल्हाए रहिया आहियूं, ये हिंदू सिंध में भगत कंवरराम मशहूरु आहे। कंवरराम जो नालो फ़लसफ़े जो नालो आहे। हिते तव्हां ॾिठो हूंदो अदीब लेखक हिते हिंदू मुस्लमान जेको SST धाम आहे जेको असांजो गंबड़ में, हिते हर साल असां साईं जी अमरशद कंवरराम जी वर्सी मल्हाईंदा आहियूं, जंहिंमें असां सभु सॼी संगत हिंदू मुस्लमान आम इंसान त हिते ईंदी आहे। हज़ारनि सालनि जी सिंध जी तारीख़ जो रवादारी जो अमीन हुयो। अॼु उनखे गोली हणी सिंध जे उन रवादारी, सिंध जे अमन ऐं सिंध जे भाईपीअ जेको आहे सिलसिले खे जेको आहे ॼण त पामाल कयो वियो। असां उनखे हर साल जेको आहे यादि कंदा आहियूं, असां हिते गॾु थींदा आहियूं, असां उनखे भेटा पेश कंदा आहियूं। भगत कंवरराम जेको आहे उहो असां वटि मज़हबी रवादारी ऐं अमन जो हिकिड़ो मिसाल आहे, जेको असां किथे बि सॼी दुनिया में पेश करे इहो साबित करे सघूं था त सिंध वारनि जी ऐं सिंध वासियुनि जी कहिड़ी सोच आहे ऐं कहिड़ी सोच हली सघे थी। वर्सी मल्हाए थी वञे SST धाम गंबड़ में, जीअं त भगत साहब पंहिंजी ज़िंदगी में ग़रीबनि जे लाइ घणो कुझु कयो, एतिरे कुझु कयो जो उनजी वाखाण करे असां हिंदू भाइर मुस्लमान हिंदू SST धाम में उनजी 83 वर्सी जेको मल्हाए रहिया आहियूं। दिया बारे करे, मेणबती बारे करे, गुलनि जी वर्खा करे भगत कंवरराम जिन खे इहा भेटा पेश कंदा आहियूं। ऐं असां सॼी संगत खे इहो मैसेज ॾींदासीं जेतिरो थी सघे पाण में अमन भाईचारे सां रहूं। जीअं भगत कंवरराम जिन भगत कंदा हुया, कंहिं बि कोई बि भेदभाव न रखंदा हुआ, सभु असां हिकु जहिड़ा थी रहंदा, तंहिंजे करे असांखे बि हमेशह हिकु जहिड़ो थी रहंदो। तव्हां जेको आहे SST धाम में मौजूदु जेके शाइर अदीब ऐं हिंदू बिरादरी जा जेके अॻवान हुया उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु इहो त भगत कंवरराम बिना मत भेद जे इंसान ज़ात जी ख़िदमत कई ऐं असां सभिनीनि खे घुरिजे त भगत कंवरराम जी पैरवी कंदे जेको आहे असां बि प्यार मोहबत ऐं अमन सां रहूं ऐं हिक ॿिए जे लाइ जेको आहे ईअं ई ख़िदमत कयूं जीअं जेको आहे भगत कंवरराम इंसान ज़ात जे लाइ ख़िदमत कई।